नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं हिते असां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। थर में नायाब नस्ल जे चणकारा हरणनि जे 4 बचनि जो शिकार करे विकिरो कंदड़ 2 शिकारियुनि खे सज़ा ॿुधाई वई आहे। जी नाज़रीन अवांखे अपडेट करे रहिया आहियूं। एडिशनल सेशन जज मिठी जी अदालत जवाबदारनि मक़बूल रहमो ऐं अब्दुल्ला समेजो खे 1 साल कैद ऐं 20,20,000 ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। थर में नायाब नस्ल जे चिणकारा हिरणनि जे 4 बचनि जो शिकार करे विकिरो कंदड़ 2 शिकारियुनि खे सज़ा ॿुधाई वई आहे। एडिशनल सेशन जज मिठी जी अदालत जवाबदारनि मक़बूल रहमो ऐं अब्दुल्ला समेजो खे 1 साल कैद ऐं 20,20,000 ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। एक भेरो ॿीहर अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। एडिशनल सेशन जज मिठी जी अदालत जवाबदारनि मक़बूल रहमो ऐं अब्दुल्ला समेजो खे 1 साल कैद ऐं 20,20,000 ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ बजीर खां। जी एजाज़, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, थरपारकर ज़िले में नायाब नस्ल जे हरणनि जो जेके बच्चा आहिनि, चंगारा हरण जेके उन्हनि जा मासूम बच्चा जेके आहिनि, उन्हनि जे शिकार करण ऐं विकिरो करण जे इल्ज़ाम हेठि बचन सूदो जेके गिरफ़्तार थिया हुआ 2 जवाबदार मक़बूल रहमो ऐं अब्दुल्ला समेजो, 2 जवाबदारनि खे एडिशनल सेशन जज मिठी नवीद अमन कोलाची जी अदालत जेका आहे उहा 1 साल कैद ऐं उनखां अलावा 20 लख ऐं जेका आहे ॾंड जी सज़ा जेका आहे उहा ॿुधाए छॾी आहे। ऐं ॾंड न भरण जी सूरत में 6 महीना वधीक जेके आहे उहो कैद काटींदा। उनखां पोइ तव्हांखे ॿुधाए अदालत पारां जेका सज़ा ॿुधाई वई आहे उनमें वाइल्ड लाइफ खाते पारां गुनाह नंबर 17/2022 जेको केस आहे उहो दाख़िल कयो वियो। उनमें गुज़िरियल तारीख़ ते जेको फ़ैसिलो आहे उहो महफ़ूज़ कयो वियो, पर हाणे तव्हांखे ॿुधायां त उहो फ़ैसिलो जेको आहे अदालत ॿुधाए छॾियो आहे। ॿुधाइण खां पोइ 2 जवाबदारनि खे 1 साल कैद ऐं 20 लख रुपया ॾंड ऐं 20,000 रुपया जेका ॾंड जी सज़ा जेका आहे उहा ॿुधाए छॾी आहे। एजाज़ बजीर अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।